पहिरीं सूबे जो मुतालबो कयो पियो हुयो कराची खे सूबो बणायो, हाणे चयो पियो वञे त कराची खे वफ़ाक़ी इलाइक़ो जेको आहे सो तब्दील वञे, छा चवंदा आहिनि हाणे? जी अदा तव्हांजो शुक्रिया। सिंध मां कराची कढियो त सिंध में बचियो छा? न अॼु ताईं सिंध में को इंडस्ट्रियल स्टेट आहे त मूंखे ॿुधायो। एॾो वॾो सिंध आहे, किथे तव्हांखे इंडस्ट्रियल स्टेट आहे? हिकिड़ो नूरियाबाद जो इलाइक़ो हुयो, उहो बि उते बत्ताखोरी जी नज़र थी वियो आहे ऐं हुतां जेका इन्वेस्टर ट्रांसफर थी विया आहिनि। ठीकु आहे, आउं सम्झां थो सिंध जो हिकिड़ो सूबो न, सिंध में 3 सूबा ठहणु खपनि, 3 वज़ीर आला हुजनि, टिन्हनि में बराबरी जो NFC अवार्ड हुजे ऐं उन्हनि जो मुक़ाबिलो हुजे ऐं ग़रीब हारी ताईं उनजो इंसाफ़ पहुचे। यार को खुदा ख़ौफ़ी करियो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सुठो प्रोग्राम आहे। तव्हां सॼे सिंध खे पैरालाइज़ करे छॾियो आहे, मफलूज करे छॾियो आहे। हुते कमु करण लाइ माण्हू तयारु कोन आहिनि, मज़दूरी करण लाइ तयारु कोन आहिनि, घर वेठे उन्हनि खे पैसा मिलनि पिया, हू मोटरसाइकिलनि ते घुमनि पिया, पैसो खाइनि पिया। तव्हां अवाम खे भिकारी ठाहे छॾियो आहे। यार को खुदा ख़ौफ़ी करियो। सिंध असांजो मेन सूबो आहे, असांजी ज़राअत जो वॾो हब आहे। असां ॿुधायो कहिड़ो तव्हांजो रिसर्च सेंटर आहे ज़राअत जे मथे? को एग्रीकल्चर ते आहे? सिंध पंहिंजो हिकिड़े टंडो जाम वारी यूनिवर्सिटी आहे, हू बि वीचारी पंजाब जे मातहत आहे। हितां जेको सीड पियो वञे उन ते गुज़ारो पई करे। तव्हांजी रिसर्च एंड डेवलपमेंट एग्रीकल्चर जे बारे सां 0/0 थी वई आहे। NFC जा पैसा तव्हांजा लंचन में दुबई पिया वञनि। कंहिंजा पैसा आया हू दुबई जेका विया आहिनि? हू केरु छाबड़ी वारो हुयो जंहिंजे अकाउंटनि में पैसा अरब रुपया जेको दुबई विया आहिनि? पोइ यार खुदा ख़ौफ़ी करियो, हिन ग़रीब हारी सां केतिरो ज़ुल्म करणो आहे। त लिहाज़ा आउं सम्झां थो कराची ऐं हैदराबाद खे हिकिड़ो सूबो हुजणु खपे ऐं बाक़ी रही ॻाल्हि अपर सिंध ऐं लोअर सिंध खे डिवाइड करे 2 सूबा हुते ठाहे करे 3 सूबा ठाहे करे जो 3 चीफ मिनिस्टर हुजनि ऐं ही जेका करप्शन जो बाज़ार आहे ऐं सिंध में जेको तरक्की जो अमल रुकियो पियो आहे उन ते जेको तवजा हुजे ताकी सिंध तरक्की करे। निरो हाणे तव्हां मिठी जे कोयले ते न वेही रहो, कुझु करियो बि।